सी नाम यो ओ जारी आहे जारी रंजी जंग आबादी जारी रंजी जीएसएन कौमी महाज आरीसर पारा जीएसएन कौमी महाज तालके सोबोदर जे नायब सदर हाकिम भिलार जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ रानीपुर थाणे जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ॿेली सारण मांझा ऐं मरक विझनि था न फ़र्क़ु रुक वंदी रांदि में। अॼु असीं रानीपुर पुलिस स्टेशन ॿाहिरां SHO हाशिम हकड़ो जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे बीठा आहियूं। असांजे एहतिजाजी मुज़ाहिरे जो जेको मक़सदु आहे मतिलबु इहो आहे त जेको हाकिम भिलार जेको असांजो क़ौमी दोस्त क़ौमी भाउ आहे जंहिं ते जेको आहे सो जुड़तू FIR दाख़िल कई वई आहे, हिकु कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे, त उन तां फिल फोर जेको आहे सो FIR ख़तमु कई वञे ऐं हाकिम भिलार खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में हिन एहतिजाज खां वधीक असां हिते अची हिन थाणे जे ॿाहिरां धरणो हणी वेही रहंदासीं ऐं ओसी ताईं न ओसंदासीं जेसि ताईं जेको आहे सो FIR खे ख़तमु करे ऐं हाकिम भिलार खे आज़ादु कयो वेंदो। सूरत हाल जेकी आहे उहा संगीन आहे। हर रोज़ कंहिं माण्हू खां मोटरसाइकिल खसी पियो वञे, कंहिंजो दुकानु सलामत न आहे, कंहिंजो घरु सलामत न आहे। ऐं जेकॾहिं ॿियूं शयुनि खे वठिजे त थाणे जे अंदरि थाणे जी हदूद में जेके आहे सो मंशियात आम पई हले ऐं जेकी डिवाइज़ आहिनि उहे डिवाइज़ूं बि SHO जे अंडर में हलंदियूं आहिनि ऐं मुख़्तियारकार SHO AC सभु उन्हनि मां मंत्रियूं खाईंदा आहिनि, हिसे वारनि भाई वारनि, पोइ उहे कटौती थींदियूं आहिनि। पर असां था चऊं त हिकु टारगेट करे के हिकिड़े माण्हू ते टारगेट छो कयो वियो आहे ऐं ॿिया जेके घरनि में हलाइनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई हिन वक़्तु छो न थी सघी आहे। ज़ाहिरी आहे त कंहिंजे चवण सां कंहिंजे इशारे सां SHO कार्रवाई कई आहे, पर मुसलसल डिवाइस जा केस बि थींदा आहिनि, पर हेतिरा ॾींहं हुनखे रिमांड ते रखणु इहा किथां जी बदमाशी आहे। ऐं असां त सम्झूं पिया त ASP खैरपुर जेको आहे सुठो माण्हू आहे, पर उनजा जेके अफ़ाल ॾिठासीं असां जेके कोट लालू में, सो असांखे त हाणे उमेद ई नथी रहे त को सुठो माण्हू बि ईंदो पुलिस में, पर ही सभु हिकु जहिड़ा आहिनि। ऐं ज़ाहिरी आहे असीं SHO खे ख़बरदार था कयूं त घटि में घटि सियासी माण्हुनि खां उहे जेके शऊरवंद माण्हू आहिनि उन्हनि खां पासो करे पंहिंजो कमु हलाए। जेको तव्हांजो धंधो आहे, तव्हांजे बचनि जी इहा रोज़ी आहे, त ॿियनि जी रोज़ी खसे ऐं पंहिंजी रोज़ी जेको आहे पंहिंजे बचनि खे खारायो वेंदा आहे, त उनजे करे असां उनखे ख़बरदार था कयूं था त जेको आहे सो हाकिम भिलार खे जल्द में जल्द इन कूड़े केस मां उहो जेको आहे आज़ादु कयो वञे। रहज़ननि जा रहबर आहियो, रहज़ननि जा रहबर आहियो, पर न डिॼूं था असीं अव्हां खां, जॾहिं बि मुंहिंजी ही को मजागी हिसाब वठंदी अव्हां खां पाण ई। अॼोको ही एहतिजाज रानीपुर पुलिस स्टेशन जे ॿाहिरां उन सिंध जे मज़लूम आवाज़ जे सदाईं सिंध जे मज़लूमियत ते सरापा एहतिजाज बणिजी दुनिया खे ॿुधायो आहे त मुंहिंजे वतन जा माण्हू हिन गंभीर सूरत हाल में आहिनि। हिन रियासत मदीना जे अंदरि सिंधी माण्हुनि जी नसुल कशी पई थिए, सिंधी माण्हुनि खे खंभे गुम कयो पियो वञे, सिंधी माण्हुनि जे साहिल ऐं वसाइल ते कब्ज़ो आहे। आए रोज़ सिंध जे अमड़ियुनि जे झोलियुनि में उन्हनि जे नौजवान पुटनि जा लाश ॾिना था वञनि। उन किरदार हाकिम भिलार GSN क़ौमी महाज तालका सोबेदर जे नायब सदर, जंहिंखे हिन राति जे रहज़न SHO हाकिम हकड़ो पंहिंजे टीम सां गॾिजी, उनजे टीम में हितां जो लोकल सिपाही आहे माजिद शाहाणी, जेको पंहिंजो पाण खे SHO खां बि वधीक थो सम्झे थो त मां वॾी ॻाल्हि आहियां। एसी ताईं जो हू गिरफ़्तार कारकुननि तोड़े जवाबदारनि खे हीअं कालर छंडे करे चए थो त आउं सिपाही हुजण खां पोइ आउं शाहाणी बि आहियां। त आउं हिन मीडिया जे तवसुल सां समूरे सिंध जे माण्हुनि खे, क़ौमी कारकुननि खे ॿुधाइण थो घुरां त जेकॾहिं रानीपुर जे अंदरि क़ौमी कारकुननि जे मथां जेके इंतकामी कार्रवायूं थींदियूं आहिनि, जीअं असांजा दोस्त अॻु में खजी विया, डॉक्टर नज़ीर खोखर खजी वियो, साईं शौकत गांगरो खजी वियो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ते हिते कूड़ियूं FIR दर्ज थियूं, जीअं हाणे हाकिम भिलार मथां थी आहे। त उन खां पोइ हाणे जंहिं बि क़ौमी कारकुन खे तकलीफ़ काई बि पुॼे थी त असीं सम्झूं था
त उन्हनि जेके माफ़ियाऊं आहिनि उहे जेके असांजा पेरा खणंदियूं आहिनि असांजे क़ौमी कारकुननि जा, उन्हनि में हाणे अॼु खां पोइ माजिद शाहाणीअ जो बि नालो दर्ज आहे त जेकॾहिं कंहिं बि क़ौमी कारकुन खे कुझु थिए थो त असांजा पहिरियां जेके हथ हूंदा उन्हनि समेत जेके मुखबिरी कंदड़ आहिनि माजिद शाहाणीअ जे गिचीअ में हूंदा त माजिद शाहाणी तूं हितां जो रवासी थी करे मक़ामी माण्हू थी करे तूं क़ौमी कारकुननि खे आज़ारी थो, तूं पंहिंजे सिंधी भाइरनि खे आज़ारी थो। मूंखे आरीसर साहिब जो हिकिड़ो कोटेशन यादि थो अचे त ड्यूटी करण में को हर्ज कोन्हे को, पर दलाली न कयो। ड्यूटी कयो, असांखे का परवाह कोन्हे का, असांजे मथां FIR दाख़िल कयो, असांखे मारियो, असांखे खंभे गुम कयो, पर घटि में घटि दलाली न कयो। असीं माजिद शाहाणीअ खे चऊं था त तूं ड्यूटी कर, तूं असांजे मथां FIR कराए, असांखे बदिराए, पर दलाली न कर। छो जो दलालनि जो जेको तारीख़ में हशर थींदो आहे न, उहो इंतिहाई ख़राबु थींदो आहे। सो असीं हिन टोकन एहतजाज जे तवसुल सां हीअ राणीपुर जी सान्या हिते एहतजाजी मुज़ाहिरो करे असीं हिक ई घुर कयूं था त पहिरें हिक ई वक़्त में हाकिम बेलार ऐं संदसि भाउ रुख़सार मथां जेकी जुड़तू FIR दाख़िल कई वई आहे उनखे ख़तमु कयो वञे, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। ऐं ॿियो त हीअ राणीपुर में हाशिम हिकिड़ो जीअं ई पहुतो आहे त हिते आइस जो नशो आम आहे, हिते शराब जो नशो आम आहे, हिते फाशी अॾा हलनि पिया, उहे हाशिम हिकिड़ो खे ॾेखारण में कोन था अचनि, पर हुनखे क़ौमी कारकुन ॾेखारण में अचनि पिया। हिकु हिकु डिवाइस माफ़िया वटि 8-8 10-10 आइडियूं ऐं डिवाइसूं आहिनि, उहे हिनखे ॾेखारण में कोन थियूं अचनि। हे उतां मराइती याफ़्ता आहे, पर हिनखे क़ौमी कारकुन ॾेखारण में था अचनि। असीं सम्झूं था त हाकिम बेलार जी जेकी जबरी गिरफ़्तारी आहे, रुख़सार बेलार जी जबरी गिरफ़्तारी आहे, ऐं उनखे वरी गिरफ़्तार करे गुम कयो वियो। बाबा मुजरिम हुयो, तव्हां ज़ाहिर कयो आहे। हिकिड़े भाउ खे FIR में ज़ाहिर कयो थो वञे, ॿिए खे नथो कयो वञे, ऐं ॿिए जे लाइ छा पियो चयो वञे त असांखे 5 लख रुपया ॾियो त असां हिनखे छॾियूं रुख़सार बेलार खे। बाबा रुख़सार बेलार या हाकिम बेलार हिकु ॾोहारी आहिनि, दहशतगर्द आहिनि, जो असां लखनि रुपयनि जूं रिश्वतूं ॾेई ऐं असां हितां थाणे मां पंहिंजे दोस्तनि खे आज़ादु करायूं। असीं क़ौमी सियासी पुरमुन माण्हू आहियूं, असीं ही रोड सजाईंदासीं, थाणनि जे ॿाहिरां बीठा हूंदासीं, असीं मज़लूम जो मुज़ाहिरो कंदासीं, पर असीं कॾहिं बि हाशिम हिकिड़ो जहिड़े करप्ट ऐं फर्ज़ में कोताहियूं कंदड़ SHO जे आॾो कॾहिं बि कोन झुकंदासीं। अॼु असीं ही पुरमुन एहतजाज कयो आहे। अॼु वरी हिन रियासत मदीना जे अंदरि कश्मीर डे बि आहे। असांखे त इहा बि ख़बर आहे त घड़ी खन खां पोइ हिन एहतजाज खां पोइ हाशिम हिकिड़ो चवंदो हिते साईं रियासत जे ख़िलाफ़ हिन नारा आया, ही मुल्क टोहण आया हुया, हाणे हिन जे मथां ATC जी FIR लॉन्च कंदा। असीं हाशिम हिकिड़ो खे चऊं था त हिकु न, हिक खां वधीक तूं 10 FIR दाख़िल करे छॾ। इहे FIR, इहे जेल, इहे थाणा, इहे टार्चर सेल क़ौमी कारकुननि जे लाइ इहो ॾाज आहिनि, को मामिलो न आहे। असीं इहो चऊं था त घटि में घटि राणीपुर जे माण्हुनि खे त तव्हां ॾिसो त ही कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, ही मुआफ़िज़ न आहिनि, ही रहज़न आहिनि जेके उन्हनि माण्हुनि खे तंग था कनि जेके इंसानी हक़नि जी ॻाल्हि कनि था, जेके पंहिंजे वतन जे माण्हुनि जी ॻाल्हि कनि था। पर समूरी सिंध ॼाणे थी त हाकिम बेलार क़ौमी कारकुन आहे, पुरमुन सियासी कारकुन आहे, हू कोई दहशतगर्द न आहे, हू को माफ़िया न आहे। हुन सां अलाए कहिड़े बुनियाद ते इंतकामी कारवायूं कयूं पियूं वञनि, पर असीं सम्झूं था त उहो जेको बुनियाद आहे उहो सिंध आहे, उहो माण्हुनि जी वारसी करणु आहे, पंहिंजे क़ौमी कारकुननि जी वारसी करणु आहे, पंहिंजे धरती जी वारसी करणु आहे। तो असीं हिन एहतजाज जे तवसुल सां इहो चिता था ॾियूं त जेकॾहिं अॻिते हली करे अञा क़ौमी कारकुननि जे मथां ही इंतकामी कारवायुनि जो सिलसिलो बंदि न थींदो त असीं वधीक लाइ अमल ॾेई अॼु ही टोकन एहतजाज कयो। सुभाणे असां हिते राणीपुर थाणे जे ॿाहिरां, पर वक़्ति ज़रूरत असां SSP ऑफिस जे ॿाहिरां धरणो वणी वेही रहंदासीं ऐं हाशिम हिकिड़ो खे ॿुधायूं था त असीं तोखे छॾण वारा न आहियूं। असां तोखे कोर्ट जो दर बि ॾेखारींदासीं, असां तुंहिंजे लाइ मुज़ाहिरा बि कंदासीं। हाणे तोखे जेके बि कूड़ियूं FIR दाख़िल करणियूं आहिनि असां ते करे अॼु असीं आया आहियूं। ऐं साजिद मंगरियो GSN क़ौमी महाताल ज़िले खेरपुर जो फाइनेंस सेक्रेटरी तोखे दावत थो ॾियां त तूं मूं ते FIR कर, अॼु कर, हिमल करे छॾ। असीं गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहियूं, असीं काॾे बि कोन भॼंदासीं। छाजे करे त असीं क़ौमी कारकुन आहियूं, पुरमुन माण्हू आहियूं। उहे धाड़ेल हूंदा आहिनि, उहे चोर हूंदा आहिनि, लोफर हूंदा आहिनि जेके भॼी वेंदा आहिनि। असीं कारकुन आहियूं, असीं हिते मौजूदु हूंदासीं ऐं असीं पंहिंजे मज़ाहमत सियासी मज़ाहमत जो तक कोन छॾींदासीं। नगर नऊं पाप नगर, हिन पाप नगर जी ॻाल्हि न कर, तो चरबट नगरी नाहे ॿुधी जिते ॾाढो थींदो गाबो आहे। हिन शहर जो राजा राजधणी तंहिं चरबट जो बि बाबो आहे। जीअं सिंधुदेश जीअं साईं GM सैयद पाण अॼु मज़लूमियत जो मुज़ाहिरो कंदे हिकु अहिड़े इदारे जे ॿाहिरां एहतजाज करे रहिया आहिनि। उन इदारे जे अंदरि जेको वाघधणी आहे SHO, उन जे ख़िलाफ़ एहतजाज आहे। पुलिस जो महकमो हज़रत उमर फारूक जे दौर में वजूद में आयो हुयो, उन्हनि उहा सोच रखी इनखे
वजूद में आंदो हुयो त अॻु बादशाही दौर हूंदो हुयो ऐं अॻु फ़ौज जेका बॉर्डर बि संभालींदी जंगी मुआज़ बि वेड़ कंदी हुई ऐं अवाम जो तहफ़ुज़ बि ॾींदी। पर उन्हनि इहो सोचियो त हिकिड़ो अहिड़ो इदारो क़ाइमु कयो वञे जेको जंहिं इदारे जे अंदरि माण्हू पंहिंजी दाद रसीअ जे लाइ अचनि, पंहिंजी फ़रियाद अची दाख़िल कनि ऐं उहा फोर्स जेका आम माण्हूअ जी जान माल जी हिफ़ाज़त करे ऐं उन फोर्स खे जॾहिं माण्हू ॾिसे त ईअं महसूसु करे त मुंहिंजो मुआफ़िज़ बीठा आहिनि। पर अफ़सोस बदकिस्मतीअ जो मक़ाम आहे जो सिंध पुलिस जे अंदरि अहिड़ियूं त कारियूं रिढियूं घिरी आयूं आहिनि हाशिम हकिड़े जहिड़ियूं, जो पुलिस अहिड़ो त बदनामी ज़माना सिंध जे अंदरि इदारो बणिजी वियो आहे जो आउं सम्झां थो को शरीफ़ मुतबर ऐं ग़रीब माण्हू त इन्हनि थाणनि जे अंदरि खेरी बि वञणु पसंदि न कंदो, छो त हिते पुलिस जे अंदरि कारी रिढियूं लिकल उहे वॾेरनि पीरनि मीरनि भोतारनि जूं साथारी बणियल आहिनि, चोरनि जूं धाड़ेलनि जूं गुंडनि जूं पाथारीदार बणियल आहिनि। जिते जॾहिं बि असीं का दाद रसीअ जे लाइ फ़रियाद दाख़िल करणु वञूं था त उते जेकॾहिं असांजी ॿकरी चोरी थी वञे, जेकॾहिं असांजो को घर जो सामान टपड़ चोरी थी वञे त ऐसे जो असां पैसा घुरे थो, पैसा ॾियो त तव्हांजी चोरी जी ॻोल्हा कंदासीं। बाबा तव्हांखे टैक्सियूं मिलनि थियूं, असांजी टैक्सियुनि में तव्हां पघारूं खणूं था, पर तव्हां हिते अहिड़ी त दहशत फैलाए छॾी आहे जो माण्हू उन्हनि खे पंहिंजो मुआफ़िज़ न पर रहज़न ऐं कातिल सम्झे थो। ही रहबरनि जे रूप में रहज़न लिकल आहिनि। असीं पुलिस जे अंदरि जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खे इहो चता पिया ॾियूं त हेॾियूं जेके कारूं रिढियूं आहिनि इन्हनि खे न सिर्फ़ु ड्यूटीअ तां पर मुकमल तौरु ख़ारिज कयो वञे ऐं समाज जे मुआशिरे जे लाइ बि नुक़सानकार आहिनि, पुलिस जहिड़े महकमे जे लाइ बि नुक़सानकार आहिनि। हीउ हाशिम हकिड़ो जंहिं काल्ह हिन वटि हिकु अॼु जीअं असीं चावड़ीअ ते वियासीं हिकु दोस्त उते मिलियो राशिद मंगरियो, हिते हुन वटि NC दाख़िल कराइण आयो त राशिद माज़ीअ में त हुनजा कहिड़ा बि कम आहिनि जा हींअर बि असीं हुनजी गवाही नथा ॾियूं त को चङो हूंदो, पर उनखे हिन बुनियाद ते हिकिड़ी कूड़ी ऐं झड़तू FIR दाख़िल करे हुनखे वाड़ियो वियो आहे हींअर त तूं ॾोह नथो करीं, हाणे तूं भतो पहुचाइण छॾे वियो आहीं, भतो असांखे ॾींदे त हिते तोखे रहण ॾींदासीं न त तोखे अंदरि वाड़े छॾींदासीं। उनखे वाड़ियो वियो। ॿियो चांडियो गंबट जो छोकिरो हुयो जंहिंखे रस्ते वेंदे खणी उनजे मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो, मालिकनि जे प्रेशर पवण जे करे उनखे छॾे ॾिनो वियो। ईअं हाकिम जे मथां बि कूड़ी FIR दर्ज कई वई। FIR खां पहिरियां उनखे के कलाक गुम कयो वियो ऐं इहा डिमांड रखी वई त हाकिम जेकॾहिं ॻरी रिश्वत ॾींदो त हाकिम खे असीं छॾींदासीं, न त कंहिं जाली जेको आहे FIR जे पोयों पोइ हुन जेके डिवाइस लॻाए हिकिड़ी कूड़ी मनगढ़ ते FIR दाख़िल कई वई आहे जो असीं दावेदारी सां चऊं त न हाकिम जो डिवाइस सां को तालुक़ु आहे, न का हाकिम जी उहा डिवाइस ई आहे जेका हुनजे पोयों लॻाई वई आहे, न ॼाण कंहिंजी आहे। ऐं हूअं हिते गंबट में न सिर्फ़ु डिवाइसूं हिकु हिकु माण्हू जूं 10-10 हलनि पियूं, पर आइस जो नशो आम थी वियो आहे, चोराकारी आए ॾींहुं थिए पई ऐं न हिते माण्हुनि जे घरनि जे अंदरि पाण महफ़ूज़ आहिनि, न उन्हनि जी रस्तनि रोडनि ते गाॾियूं महफ़ूज़ आहिनि। ॾींहं ॾिठे जो गाॾियूं फुर्तियूं थी वञनि, माण्हुनि खां लुटफर थिए थी पई, पर हीअ ऐसे शो पंहिंजी मंथली वठण में पूरो आहे। ऐं न सिर्फ़ु हीअ ऐसे शो पर सिंध पुलिस जे अंदरि अहिड़ियूं केतिरियूं कारियूं रिढियूं आहिनि जेके कॾहिं नादर जमालीअ खे कूड़नि मुक़ाबलनि में मारनि पियूं, कॾहिं सदाम लाशर खे कूड़नि मुक़ाबलनि में मारनि पियूं। काल्ह कोट लालू जो ई वाक़ियो आहे जिते 3 बेगुनाह शर पुलिस वटि आया आहे, उन्हनि खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारियो वियो। असीं बि सम्झूं था त हीअ पुलिस जेसीं ताईं वतन असांजो ग़ुलाम हूंदो ईअं ई हितां जा इदारा जेके बज़ाहिर तहफ़ुज़ ॾींदड़ आहिनि पर हू ज़ालिम जाबिर बणिजी असांजी जाननि जा दुश्मन आहिनि। इन जे करे असीं हिन मीडिया जे तवसुल सां हिते बीठल दोस्तनि खे चवंदासीं त अचो त अहिड़े निज़ाम खे ड्राहे पटु कयूं ऐं पंहिंजी आज़ादी हासिलु कयूं त जीअं अहिड़े जबरनि खां निजात थी सघे। जेके नाकारा इदारा आहिनि इन्हनि जो हिन समूरे जेके हुन में ऑक्यूपाइड जेके बि इलाइक़ा आहिनि या ग़ुलाम क़ौमूं आहिनि, ग़ुलाम वतन आहिनि, उन्हनि जे माण्हुनि खे त को अॻु में बि जेको आहे को फ़ाइदो कोन हो, हींअर बि कोई कोन्हे। जंहिंखे जेको कमु करिणो आहे उहो कनि कोन पिया। सदर खे छा करिणो आहे, फौजियुनि खे छा करिणो आहे, पुलिस खे छा करिणो आहे, हीअ जेके इदारा आहिनि म्यूनसिपालिटियूं आहिनि उन्हनि खे छा करिणो आहे ऐं कनि छा पिया। ऐं उहो सभु कुझु जेके नतीजा समाज ऐं माण्हुनि जे साम्हूं आहिनि जेके को बि लाभ कोन पिया ॾियनि। पुलिस जो जेको वेझड़ाई में जेके थोरनि ॾींहंनि खां या थोरनि हिन में हफ़्तनि में तव्हां वञो एतिरो सिंध में जेके आहिनि नाजाइज़ियूं थियूं आहिनि, जेके अदालतुनि खां मथां जेके हिननि कमु कया आहिनि, जेकॾहिं तव्हां अदालतूं ठाहियूं आहिनि उन्हनि खे कमु करण ई कोन पिया ॾियो। समूरा कमु पुलिस पाण ऑन स्पॉट या जेको आहे पंहिंजे जेके आहिनि निजी उन्हनि जी जेके जेलूं आहिनि या जॻहियूं आहिनि उते जेके आहिनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे कोर्टुनि में आणे ऐं उन्हनि खे जेको आहे ज़ाहिर करणु या उनखे वारसनि सां मिलणु, वकीलनि सां मिलण जी बजाए उन्हनि ते कूड़ा जेके आहिनि मुक़ाबला ॼाणाए उन्हनि खे मारियो पियो वञे। ऐं जेको आहे हीउ ॾींहों ॾींहुं कमु तेज़ थींदो पियो वञे। असां ते लाज़िम आहे
त असां इन्हनि समूरियुनि नाजाइज़ नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ जेको आहे एतिजाज कयूं ऐं जेको आहे ख़ामोश न वियूं। महिरबानी। असीं घुर था कयूं त जेको आहे सो हाकिम बेलार ऐं हुनजे भाउ मथां ई झड़तू FIR जेका आहे उहा ख़तमु कई वञे ऐं इन करप्ट एसेशो हाकिम हकिड़े खे फौरी हाशिम हकिड़ो खे फौरी तौर हटाए वञो। तेसीं ताईं असां हीअ एतिजाज पंहिंजो जारी रखंदासीं। अॼु हीअ एतिजाज नंढिड़ो एतिजाज आहे, असीं सुभाणे पंहिंजी लाइ अमल जोड़े वधीक ऐलान कंदासीं। जी